नाज़रीन मेको ख़ास डेरो टाइम आहे। अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर थिया आहियूं। अॼु असीं मेको ख़ास डिवीज़न जो जेको आहे ज़िलो उमरकोट ज़िले जे अंदरि मौजूदु आहियूं। उमरकोट शहर जे अंदरि जेको हिन वक़्तु असां जेको आहे उमरकोट क़िले ते वेठा आहियूं। असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उमरकोट शहर मुसलसल केतिरे अरसे खां बदअमनी जे वर चढ़ियल आहे। चोरियूं फुरूं क़तल उन खां अलावा ॿियूं वारदातूं थियनि थियूं, मगर हितां जी इंतिज़ामिया रुशवत एवज़ ख़ामोश आहे। उन खां अलावा हिते जे शहर जा रोड रस्ता उहे बिल्कुलु तबाह लॻा पिया आहिनि। जॾहिं त टीह में किरोड़े रुपयनि जी बजट अचे थी, उन बावजूदु को बि ख़र्चु कोन पियो थिए। जॾहिं त बिलावल भुट्टो ज़रदारी पारां बि इहो नोटिस बि वरितो जेके सॼे सिंध जे इस्पतालुनि खे सुधारियो वेंदो। उन खां अलावा हुनजो इहो बि चवणो त असां जेको सिहत तइलीमनि ते वधीक ज़ोर भरींदासीं। मगर तव्हां हिते ॾिठो हूंदो मेको ख़ास डिवीज़न जो, चाहे मेको ख़ास सिविल हॉस्पिटल हुजे, चाहे उमरकोट जी सिविल हॉस्पिटल हुजे, चाहे थरपारकर जी सिविल हॉस्पिटल हुजे, सभिनी अस्पतालनि जी साॻी सूरत आहे। हिते जेके किरोड़ रुपया फंड बि अचनि था, उहे फंड जेके करप्शन जे वर चढ़नि था, इंतिज़ामिया जे बेध्यानी सबबु जितां मरीज़नि जो जेको इलाजु कोन पियो थिए। हुकूमत सिंध पारां नोटिस वठण बावजूदु हितां जा जेके कामोरा मुक़रर आहिनि उहे सिर्फ़ु हितां जा जेके चंद माण्हू उन्हनि जे हाज़िरी भरण में पूरा आहिनि। मगर हिते जे ग़रीब ऐं बेपोच माण्हुनि जो को बि इलाजु कोन पियो थिए, को बि माना उन्हनि जो को ध्यानु ॾियण वारो कोन्हे। हिन वक़्तु असां गॾु उमरकोट क़िले में असांजो हितां जो लेखक ऐं ॾाहो अरबाब नेक मोहम्मद मौजूदु आहे। अचो त उन हवाले सां हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं त उमरकोट ते ई नालो उमरकोट जो कीअं पियो, हिन क़िले जे बारे में, उमर मारवी जे बारे में साईं खां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन जो छा चवणु आहे? अरबाब साहब, उमरकोट ज़िलो केतिरी आबादी ते आहे ऐं हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? उमरकोट ते इहो नालो उमरकोट कीअं पियो? सभ खां पहिरीं त तारीख़ी तरह सां पाण जंहिं मौज़ू ॾांहुं वञूं पिया त ओमरा ऐं सोमरा इहे सभु कास्टूं आहिनि राजपूतनि जूं। त राजपूत पीरियड बि ओमरा हुक्मरान रहिया आहिनि। अमर सिंह सोढो जे नाले सां त को बि हुक्मरान कोन रहियो आहे, पर ओमरा हुननि जी कास्ट हुई, माना सोढनि जी। त उन हवाले सां अमरकोट माना ओमरा कबीले जे करे अमरकोट जो नालो हिकिड़ी रिवायत इहा आहे त इन हवाले सां ईअं नालो पियो आहे। ॿी रिवायत इहा आहे त उमर सूमरो, हमीर सूमरो, उमर सूमरो, सूमरा पीरियड जे करे उमर ऐं मारवी जो वॾो दास्तान जेको आहे उन हवाले सां बि हिन ते उमर जो कोट, जीअं उहो मौलाना हाजी अहमद भला चई त ॾिठमि अॼु अखियुनि सां उमरकोट खे भली माउ ॼायो उमर घोट खे। या मसलन भिटाई साहिब जो सुर जेको आहे सो उन में बि उमर जे नाले सां माना भिटाई साहिब जेके बि माना बैत चया आहिनि त उमर तूं माना हीअं न कर, या उमर तूं माना सुरमारी में त, या मारवी जीअं चए थी त पंहिंजो त कयम मोहाड़ मली रॾे मथे कोट चढ़ी नत निहारियम ॾेह ॾे ॻोड़ा पियम गड़ी निगी कूक कल्ब मां मंझां रूह रड़ी वेड़ी चन वरी करन लधी कॾहिं पोइ अॻिते जो को सिलसिलो इहो हले थो। पर हिस्ट्री में इन खां अॻे बि उमरकोट सदियुनि खां ईअं सम्झो त बुद्धिस्ट हज़रात हुजनि, महावीर जो हिते बाक़ाइदा महावीर जेको माना मज़हब हूंदो हुयो पंहिंजो जैन धर्म, जंहिंजो महावीर खे उनजो हेड करे लिखियो वञे थो, उन जो हिते बाक़ाइदा मंदरु आहे। ऐं इन हवाले सां हिस्ट्री जा जेके बि दौर आहिनि त उमरकोट जुगनि खां सदियुनि खां माना इहो शहरु मौजूदु रहियो आहे। ऐं पछाड़ी में हींअर जंहिं क़िले में पाण मौजूदु आहियूं इन जी इहा बीहक जेका आहे सा नूर मोहम्मद कलोड़े जंहिंजे नाले सां नूरवा आहे, उन बाक़ाइदा नूर मोहम्मद कलोड़े हिन क़िले जी मौजूदा बीहक जे हवाले सां उनखे अॾायो हो। त उन ज़माने जो हिकिड़ो अबन फ़क़ीर पली हूंदो हो त नूर मोहम्मद कलोड़े ज़ुल्म ऐं ज़्यादती सां या खणी चइजे त जबरी पोरे सां माण्हुनि खे या मज़दूरनि खे इन कम लाइ त मिटी ढोअण ऐं किलो ठाहिण जे लाइ उन्हनि गॾु कयो हो। त हुन चयो त कोट अॾिबो की न की मकर माण्हू मारे माह, माना इन ते वॾो हुनजो चौसटो बि आहे। अबन फ़क़ीर वॾो अहलुल्लाह हुयो। त पोइ वरी करोड़नि जो ज़वाल शुरू थियो त आख़िरी करोड़ हुकुमराननि मां हिते जेको जंहिंखे मीरनि हितां खां जहिड़ो कर जोधपुर ॾांहुं हू रवानो थी वियो, जोधपुर में वञी पनाह वरिती। उहो मियां अब्दुल नबी कलोड़ो हुयो। मियां अब्दुल नबी कलोड़ो हिन उमरकोट जे क़िले मां निकिरी करे राजस्थान जे रस्ते ॿधी बावरी खां अॻिते हली करे जोधपुर वियो। जोधपुर शहर में कलोड़नि जे नाले सां जोधपुर जे राजा महाराजा उन्हनि जेका असां सिंधी साहिबज़ादनि जी हवेली जे नाले सां पूरो हिकिड़ो चैप्टर पूरो इलाइक़ो जेको आहे सो मखसूस कयो हो, उन्हनि खे बनियूं ॾिनियूं हुयूं। उन फैमिली मां काफ़ी माण्हू वरी वापसि जॾहिं आया, मियां गुल मोहम्मद अब्बासी ऐं पंहिंजा मिरपुर ख़ास जा जेके सहाफ़ी हुआ, पंहिंजो साईं मियां मिरपुर पुराणी जे भरिसां उन्हनि जो ॻोठ बि आहे। ऐं इहे बि उन फैमिली माना मियां अब्दुल नबी जे ख़ानदान मां जोधपुर मां वापसि आया हुआ।
सो इन हवाले सां उमरकोट जी क़दामत तमामु जंहिंखे चइजे त तारीख़ी तरह सां अज़ीम माना बरे सगीर जे वॾनि तारीख़ी मक़ामनि मां हिकिड़ो हंधु हिकिड़ो माॻु आहे। ऐं हिन क़िले खे पाकिस्तान ठहण खां पोइ 1967 धारे मियाँ अनवार उल हक़ हिकिड़ो बंगाली वज़ीर हो, उन हिते हिकिड़ो म्यूज़ियम जो इफ़्तिताह कयो हो। उहो म्यूज़ियम फ़क़ति ऐं फ़क़ति मुग़लिया दौर जे लाइ मख़सूसु हुयो। मुग़लिया दौर जो शयूं उन में महफ़ूज़ हुयूं, जंहिंजूं काफ़ी शयूं हींअर बि पाण हिन क़िले जी विज़िट में ॾिसी सघंदासीं। ऐं तुज़की बाबरी खां वठी उन्हनि जा जेके मख़तूता आहिनि या मुसबरी जा जेके हिते जेके आहिनि कैलेंडर लॻियल आहिनि या खणी चइजे त सिक्का वग़ैरह हुआ। तंहिंखां पोइ मोहम्मद ख़ान जुणे जो जॾहिं वज़ीर अज़म थियो त मोहम्मद ख़ान जुणे जे हिते ख़ुशूसी तरह सां ढाट कल्चर खे, जंहिंजो हींअर पाण पस मंज़र में बारी जो इहो ॾिसूं था, चाचे ख़ुशहाल जेको आहे इहो कमु कयो आहे, या मसलन ॿियूं बि काफ़ी हिते जूं मक़ामी लोकल शराख़तूं जेके आहिनि इनखे हिते ओपन करण जे हवाले सां हीअ जेका बिल्डिंग आहे जंहिंमें पाण वेठा आहियूं, इहा मोहम्मद ख़ान जुणे जे दौर जी ठहियलु आहे। मोहम्मद ख़ान जुणे जे इनखे माना ख़ासि अहमियत ॾियारी हुई। ऐं उनखां अॻे ज़ियाउल हक़ जे दौर में हिकिड़ो मेजर जनरल शाहिद हामिद जेको पाकिस्तान जी हिकिड़ी ताक़तवर ISI एजेंसी जो बानी डीजी हुयो, माना पहिरीं जॾहिं इहा एजेंसी थी हुई त उहो क़ाइदे मोहम्मद अली जिनाह जो मिलिट्री सेक्रेटरी बि रहियो हो, उहो बि हिते आयो हो। ऐं हुन हिकिड़ी वॾी दावा कई हुई त असां हिते अकबर बादशाह जिते पैदा थियो हो, अकबर जे करे जलालुद्दीन मोहम्मद अकबर जेको अकबर द ग्रेट ऐं उनखां पोइ हिंदुस्तान जो मशहूरु बादशाह थी गुज़रियो, उनजी जाइ पैदाइश इहा आहे। ऐं हुमायूं जॾहिं हुतां खां लॾे हिते आयो त अकबर जी पैदाइश जे करे हिनखे पूरे बरे सगीर में या दुनिया में जेका अहमियत मिली, त हुनजो ख़्यालु हुयो त असां हिते हिकिड़ो सीकर में जेको अकबर बादशाह जे नाले सां यादगार क़ाइमु आहे इंडिया में, उन तर्ज़ ते हिकिड़ी का वॾी यादगार क़ाइमु कंदासीं। ऐं ॿिया बि काफ़ी जेके आहिनि से माना दावाऊं ऐं जेके ऐलान त थिया, पर बदकिस्मती सां अॼु जॾहिं पाण हिते आया आहियूं त पाण खे हिते को अहिड़ो ब्रूशर बि कोन थो मिले, को अहिड़ो बुकलेट बि कोन थो मिले जंहिंजे हवाले सां उमरकोट जी क़दामत मुख़्तलिफ़ दौर जेके ॾिठा तारीख़ जा, उनजी का ॻाल्हि पाण बि सम्झी सघूं या ॿियनि खे सम्झाए सघूं, या जेके हेतिरे सयाह अचनि था उन्हनि खे बि का ॻाल्हि जेका आहे सा खणी चइजे त पेश करे सघिजे। हाणे सकाफ़त ऐं सयात खाते 18वीं तरमीम खां पोइ इहे सभु आसारी क़दीमा पंहिंजे तहवील में त ज़रूरु वरिता आहिनि, पर हाल ढगो पेर पहिरां मां जॾहिं मर्कज़ी हुकूमत वटि इहे खाता हुया तॾहिं बि सार संभाल जे हवाले सां हालत तमामु अबरी हुई। ऐं हींअर जॾहिं सूबे वटि इहे शयूं आयूं आहिनि तॾहिं बि तव्हां जेकॾहिं हिते ॾिसंदो त हुनजो आसा पासा या मसइलनि सुप्रीम कोर्ट जा के फ़ैसिला थियल आहिनि त 200 फुटनि जे दायरे में तजावुज़ात वग़ैरह न हुअणु घुरिजनि, या हुनजो हुस्न या हुनजी ख़ूबसूरती उन ते को ख़ातिर ख़्वाह ध्यानु कोन ॾिनो वञे। सर इहो छाजे करे हींअर बि तव्हां ॾिठो हूंदो बिलावल भुट्टो जेको PPO चेयरमैन हुनजो मरसूं सिंध न ॾेसूं, उन खां अलावा होशू शीदी जी मज़ार ते विया। मगर तव्हां ॾिसो कल्चर डिपार्टमेंट बि वॾियूं दावाऊं कयूं आहिनि। कुझु अरसो पहिरीं शर्मिला फारूकी मिरपुखास में आई त हुनजो इहो चवणो उमरकोट में क़िले ते जेका मसइला हूंदा फौरी तौर ते हल कया वेंदा, ऐं काहू जो दड़ो मिरपुखास उनजो बि असां विज़िट कंदा। छाजे करे भला इहे जेके सिंध जा क़दीमी माॻ जी मिरपुखास में कल्चर डिपार्टमेंट आहे उहो बि बंदि पियो आहे, ऐं हिते जेके इहो नज़र अंदाज़ था कनि हिननि वटि फंड बि हुजनि था, छाजे करे इहो थिए थो? तव्हां सुठी ॻाल्हि कई त काहू जे दड़े जी क़दामत जेका आहे उन ते मीरनि जे माना 200 साल हुकूमत जे दौर में सैयद मुमताज़ अली शाह जॾहिं डिप्टी कमिश्नर हुयो तॾहिं उन्हनि हिकिड़ो किताबु छपरायो हो। उनखां अॻे तारीख़ रेगिस्तान खां वेंदे थर ते त तमामु सुठियूं शयूं थियूं। अब्दुल क़ादिर बंगी साहिबु किताबु हिकिड़ो मुरतब करायो हो। असांजे मोहम्मद उमर मामूर यूसुफ़ाणी साहिब जा बि तफ़सीली मकाला आहिनि। मीर मोहम्मद बख़्श टालपुर साहिब जो वॾो हिन में रोल आहे। पर तव्हां ॿियो त ठहियो, पर हिन इलाइक़े में नवकोट खां जीअं पाण शहर मां निकिरंदासीं त जेको क़िलो नवकोट जे ई नाले सां मशहूरु आहे, मीरनि जो ज़बरदस्त क़िस्म जो क़िलो, उहो माना वारियासे इलाइक़े में आहे ऐं उनखे न अञा कलर खाधो आहे, न को हुनखे का ख़ासि एॾी माना नुक़सानु बि न आहे पहुतो। पर बदकिस्मती आहे त हुनजो जेके बुर्ज वग़ैरह हुया या हुनखे थोरे घणे ख़र्च सां बि जदीद रूप में क़दीम तर्ज़ ते ठाहे हुनखे हिकिड़ो बहितरीनु पिकनिक पॉइंट जे हवाले सां सयाहत जो हिकिड़ो मर्कज़ ऐं आसार क़दीम जो जेको हेॾी सारी माना जाइ शइ मौजूदु आहे ऐं जंहिंखे चइजे त अक़ल हैरान थी वञे त अहिड़े क़िस्म जी उहा जाइ उनजी बि सार संभाल कोन्हे। त उनखां वेंदे पाण गोड़ी जा मंदर हुजनि या नगर पार्कर जा जेके बि बोडेसर जी मस्जिद खां वेंदे ॿिया जेके आसार क़दीम जा मंदर आहिनि, जैन धर्म जा हुजनि, बुद्धिस्ट कल्चर जा ओञाण हुजनि, वेंदे काहू जो दौड़ो त खणी तमामु वॾी शइ हुई। पर काहू जे दड़े जा त माना ईअं सम्झो त मुंहिंजे ख़्याल में हाणे इलाटी पिलाटी चकरनि में त जेको काहू जे दड़े जी जेका जंहिंखे चइजे त बीहक जिते हुई ॾिसे उहो नालो ऐं निशान बि मिटिजी वियो आहे।
मिरपुर ख़ासि जी तव्हांजी ॻाल्हि कई त गुलिस्तान बल्दिया में जेको म्यूज़ियम ठहियो हो सैयद नूर अहमद शाह जॾहिं डिप्टी कमिश्नर हुयो त वॾी महिनत सां कोशिशि सां मुख़्तलिफ़ माण्हुनि खां शयूं हथु करे मुख़्तलिफ़ माण्हुनि जेके पंहिंजा जेके माइटाणा असासा हुया उनमें असलो बि हुयो हुते ॿियूं दस्तावेज़ात बि हुयूं उहे सभु शयूं उन्हनि महफ़ूज़ करायूं हुयूं पर उहो बि अलहाज दिलावर ख़ान जी असांखे बि यादि आहे त गवर्नर हुयो जूनागढ़ जो नवाब सिंध जो गवर्नर हुयो उहो इफ़्तिताह करणु आयो हो ऐं नूर अहमद शाह जी पंहिंजी दिलचस्पी बि इन में हुई ऐं ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ो खणी चइजे त फंड माना पब्लिक सेक्टर मां मुख़्तलिफ़ माण्हुनि जा पोइ अलाउद्दीन मेमन साहिबु चौधरी रफ़ीक साहिबु ॿिया ॿियनि माण्हुनि फंड गॾु कया डॉक्टर हरचंद साहिबु ॿिया सभई उन में शामिलु हुया त उन जी तबाही थी वई आहे पर कंहिंखे को अहसासु कोन्हे हाणे इहो उन जो हिकिड़ो कॉमन जो माइंड सेट थिए थो मजमूई तौर ते जेके असांजा आयल भाइर आहिनि माना इंडिया खां उन्हनि जो त हमारे यहाँ दिल्ली में मसलन हिते चांदनी चौक हाणे चांदनी चौक जेको मिरपुर ख़ासि में तव्हां ॾिसो था चांदनी चौक दिल्ली में हो उनजे नाले ते चांदनी चौक आहे सर सैद रोड आहे उते या ॿिया रोड आहिनि त बाबा ठीकु आहे सर सैद असांजो साईं आहे उन सां को इख़्तिलाफ़ु कोन्हे सर सैद जो पंहिंजो हिकिड़ो रोल आहे पर उते गिरोड़ी साहिब जे नाले सां तव्हांखे मिरपुर ख़ासि में रोड नज़र कोन ईंदो सूफ़ी सिद्दीक़ मोहम्मद सादिक फ़क़ीर जे नाले सां उमरकोट में तव्हांखे रोड नज़र कोन ईंदो हाली हाई स्कूल आहे माना अल्ताफ़ हुसैन हाली जंहिंजी मुसदस मशहूरु आहे उहो ढोरे नारे में आहे माना ढोरे नारे में त माना सूफ़ी सिद्दीक़ मोहम्मद सादिक फ़क़ीर या गिरोड़ी साहिब या मंठार फ़क़ीर राजड़ जे नाले सां वधीक बहितर हो न त स्कूल उहे हुजनि हा त माना हिकिड़ो त असां तहज़ीबी तरह सां सिंध जी क़दामत जेका हुई बिलावल भुट्टो उन में दावा करे असां करियो या सिंध हुकूमत असांजी मोहतरमा शर्मिला फारूकी साहिबा करे पर ॻाल्हि इहा आहे त असां मजमूई तौर ते ईअं खणी चइजे त पंहिंजी तहज़ीब तां यानी जंहिंखे कलबी मोहबत हुजे ज़ुबानी हद तां त आहे दिली तरह मोहबत न हुजनि जा इहे ओञाण आहिनि जो उहे आसार उहे शयूं या उहे असांजा हीरा जिन जे नालनि सां रोड ऐं रस्ता हुअणु घुरिजनि हा जिन जे नालनि सां असां वटि इंस्टीट्यूट ऐं इदारा हुअणु घुरिजनि हा उहे सभु शयूं जेके आहिनि से पस मंज़र में हली वियो सर तव्हां लेखक पिया आहियो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तव्हां लिखंदा बि रहंदा आहियो मगर हीअ असां वटि जेके सिंध में कुझु तंज़ीमुनि ख़ासि तौर ते कॉम्परस तंज़ीमूं तव्हां जी पंहिंजी उमिरि में तव्हां इहो ॾिठो आहे कॾहिं जेके हीअ असांजा सिंध जा क़दीमी मागनि जीअं काऊ जो दड़ो थियो मोहन जो दड़ो थियो उमरकोट क़िलो थियो या नौकोट जो क़िलो थियो इन्हनि ते कॾहिं का अहिड़ी जदोजहद इन्हनि कई आहे जीअं हींअर तव्हां पाण ॾिसो ही सभु मैसारजण लॻा आहिनि उते को चौकीदार कोन्हे जेकॾहिं काऊ जे दड़े जी ॻाल्हि करियूं था त उते सॼो कब्ज़ो थी वियो आहे 7 एकड़ ज़मीन मां बाक़ी वञी 5 एकड़ ज़मीन बची आहे इन खां अलावा नौकोट क़िले जी साॻी पोज़ीशन हिन क़िले ते बि जॾहिं असीं आया आहियूं त असां पाण इहो ॾिठो आहे त हिते को बि माण्हुनि लाइ का बि सहूलियत कोन्हे तव्हां कॾहिं इहो ॾिठो आहे त की इहे जेके सिंध जी दावा कंदड़ हिननि लाइ कॾहिं का जदोजहद कई अथनि मुसलसल कंहिं बि सियासी तंज़ीम असल में कॉम्परस बि पंहिंजा भाइर आहिनि उन्हनि जूं पंहिंजूं मसरूफ़ियतूं आहिनि उन्हनि जी स्वराज या माना जेके खणी चइजे त सिंध वतन जे लाइ क़ुर्बानीनि खां बि इनकार कोन कबो बज़ात ख़ुदि तव्हां कॾहिं लाहौर विया आहियो त लाहौर जो शाही क़िलो जेको बादशाही मस्जिद जे बिल्कुलु साम्हूं आहे अलामा इक़बाल जी क़बर खां गुज़री करे पाण शाही क़िले में इन थियूं था त लाहौर जे शाही क़िले जी मुरमत जंहिं ख़ूबसूरत नमूने सां थियल आहे उनखे ॾिसी करे तव्हां अंदाज़ो करे सघो था त मोहन जे दड़े ते वञो त बि वारी पई उॾामे त उमरकोट खां वेंदे नवकोट जो क़िलो हुजे चाहे कोट ॾिजी हुजे असांजा आसार क़दीमातियुनि सां असांजी रविश ई अहिड़ी आहे उनमें रुगो वीचारनि क़ौम परस्तनि खे न चओ उनमें मुला हुजनि या मवाली हुजनि सियासतदान हुजनि या ब्यूरोक्रेट हुजनि उन्हनि जो मजमूई मिज़ाज ई अहिड़ो आहे त पंहिंजे माज़ी ऐं पंहिंजी तारीख़ सां लातालुकी जो एॾो त वॾो हिकिड़ो बहिरान आहे सिंध में जो तव्हां ईअं सम्झो त हुसामुद्दीन राष्ट्री साहिबु डॉक्टर नबी खान बलोच साहिबु या हाल हयात हज़रातनि में डॉक्टर ग़ुलाम मोहम्मद लाखे साहिबु पारां के चंद माण्हू वीचारा उन्हनि कोशिशूं कयूं उहे शयूं असांखे रिटर्न में बि ॾेई विया आहिनि पर माना बदकिस्मती इहा आहे जो असां उन्हनि शयुनि ते फ़ख़्रु करण सां गॾोगॾु उन्हनि जी सार संभाल लहूं इन बारे में असां ईअं खणी चइजे त इंतिहा दर्जे जी असां लातालुकी जो मुज़ाहिरो कयो आहे मजमूई तरह सां पूरी क़ौम
नाज़िर हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहिनि ग़ुलाम हुसैन बुर्दी जेके हिते जेको उमरकोट क़िलो आहे हुनजा इंचार्ज अचो त हुन हवाले सां ॻाल्हि ॿोल करियूं त हुनजो छा चवणु आहे। सर उमरकोट हीउ जेको तव्हां उमरकोट जो क़िलो आहे हीउ केतिरी आबादी ते आहे, हिते जेके माण्हू घुमण था अचनि असां इहो ॾिठो हुननि खे का बि सहूलियत कोन्हे या छाजे करे? असीं असल में ही उमरकोट क़िलो जेको आहे सो तक़रीबन 18 एकड़ ते मुश्तमिल आहे ऐं हिन में हिकिड़ो अजायब घर आहे जंहिंमें हींअर असां मौजूदु बीठा आहियूं। हिन अजायब घर में काफ़ी जेको आहे सो मुख़्तलिफ़ यानी कि शयूं रखियल आहिनि जेकी मुग़लिया दौर सां बि वाबस्ता आहिनि ऐं थरपारकर जे हवाले सां बि जेकी पुराणा मंदर आहिनि जंहिंजे मज़हब सां तालुक़ु रखनि था। ऐं जीअं तव्हां जेको आहे सो चयो त हिते जेकी बि विज़िट अचनि था उन्हनि जे सहूलियतुनि लाइ वाक़ई इहा ॻाल्हि सही आहे ऐं इन जे सूरत हाल इहा आहे त हिते जेको पाणी जर जो जेको आहे सो तमामु खारो आहे ऐं वाटर सप्लाई जो पाणी ॿाहिरां ईंदो आहे। उन जे लाइ तक़रीबन हफ़्ते में हिकिड़ो दफ़ो पाणी ईंदो आहे जंहिंजे करे असां ॿूटनि खे ऐं प्लस में माण्हुनि जे जेको आहे पीअण लाइ असां स्टॉक कंदा आहियूं। उन खां अलावा जीअं त सहूलियतूं हुजणु खपनि अञा मज़ीद असां उन जे लाइ पंहिंजे डिपार्टमेंट खे बि जेको आहे सो अर्ज़ु कयो आहे ऐं कोशिशूं वरितियूं आहिनि त जीअं सहूलियतूं वधीक मुहैया थी सघनि जहिड़ी तरह सां हिते टक शॉप्स वग़ैरह हुजनि, झूला हुजनि, जीअं ॿार अचनि या फैमिलीज़ अचनि उन्हनि खे सहूलियत हुजणु खपे। उन खां अलावा जेके रेस्ट रूम्स वग़ैरह हुजनि जीअं जेकॾहिं ॿाहिरां विज़िट अचनि था त उन्हनि जे रहण जे लाइ बंदोबस्तु जोॻो बंदोबस्तु हुजणु खपे। उन जे लाइ जे करे भला सकाफ़त खाते वटि फंड त आहिनि, हिते सहूलियतूं कनि, छा की अहिड़ा माण्हू ईंदा आहिनि जेके हिन वक़्तु बि हिते क़िले ते या क़िले खां ॿाहिरि अची रहंदा आहिनि? हा से असल में छा त माण्हू त ॿाहिरियां जेके अचनि था अहिड़े मौक़े में ईंदा आहिनि जॾहिं का बारिश वग़ैरह थींदी आहे, परे परे खां माण्हू ईंदा आहिनि घुमणु। हिन साल त कुदरती तरह सां जेको आहे सो आफ़त करार ॾिनो वियो आहे, थरपारकर में बारिशूं तमामु घटि पियूं आहिनि, न त पोइ हिते जेको आहे सो रहण जी सहूलियत न हुजण जे करे ॿाहिरि आस पास दोस्तनि वटि या होटलुनि में रहंदा आहिनि। जेकॾहिं हिते रेस्ट रूम्स वग़ैरह हुजनि क़िले जे अंदरि त शायदि उहे जेको हिते ई रही पवनि। हिते छा जेके माण्हू अचनि था उन खां फीस वग़ैरह वरिती थी वञे? जी से असल में छा डिपार्टमेंट कल्चर तरफ़ां जेकी फीस मुक़ररु थियल आहे उहा अडल्ट जीअं मिसाल आहे वॾे माण्हू लाइ 20 रुपया आहे ऐं फॉरेनर्स अंग्रेज़ जेको ईंदा आहिनि उन जे लाइ 300 रुपया आहे। इहा फीस असांजे जेकी बि म्यूज़ियम आहिनि उन्हनि ते मुक़ररु साॻी फीस मुक़ररु थियल आहे। हिते असां ॾिठो आहे क़िले जे अंदरि तक़रीबन खोड़ सारियूं अहिड़ियूं जॻहियूं आहिनि जेके घुमण जहिड़ियूं बि आहिनि, माण्हुनि जे ॾिसण जहिड़ियूं आहिनि, उहे खंडरात बणियूं पिया आहिनि। कॾहिं भला हिन ते को कमु थियो आहे कल्चर डिपार्टमेंट जी तरफ़ां या सिंध हुकूमत तरफ़ां कहिड़ा हिते कमु थिया आहिनि या हिन जी रिपेयरिंग थी आहे या न? हा सर, इन छा त असांजो अॻ में ही डिपार्टमेंट आर्कियोलॉजी फेडरल गवर्नमेंट में हुयो। जीअं 3 साल खनि थिया आहिनि त कल्चर डिपार्टमेंट सिंध गवर्नमेंट संभालियो आहे। उन खां पोइ जेके प्रोपोज़ल वग़ैरह या एस्टिमेट्स वग़ैरह ठहियूं आहिनि ऐं जेके प्रोजेक्ट्स ठहिया आहिनि इन दौरान जेको आहे सो हाणे हिन उमरकोट क़िले जो बि कंज़र्वेशन जंहिंखे असां चऊं रिपेयर मेंटेनेंस जो कमु जेको आहे सो उहो अनक़रीब शुरू थियण वारो आहे ऐं थोरो घणो थियो बि आहे। जेकी दीवार जा टुकड़ा हुआ टुटल उनखे ठाहियो हाणे 25 तारीख़ इनशा अल्लाह कंटिन्यूअसली कमु हलंदो ॿाहिरीं दीवार जो। हिन जे सार संभाल लाइ केतिरो अमलो मुक़ररु कयो? असल में छा त असांजो टोटल स्टाफ जेको आहे उहो मुश्तमिल आहे 28 माण्हुनि ते, जंहिंमें असांजूं साइटूं जेके ॿाहिरि आहिनि उन्हनि ते माण्हू आहिनि ऐं उमरकोट क़िले में सिर्फ़ु असांजा 15 माण्हू, जंहिंमें असांजे चौकीदार बि आहिनि, म्यूज़ियम स्टाफ बि आहे ऐं बेलदार वग़ैरह बि आहिनि, सभु जेकी असां लुक आफ्टर कयूं था उन्हनि जी सॼी सार संभाल कयूं था। नाज़िर हिन वक़्तु तव्हां ॾिसी सघो था त हिते जेको उमरकोट जो क़िलो हिते हिकु एनजीओज़ पारां कुझु जेका शागिर्दनि खे या छोकिरनि खे वठी घुमाइण लाइ अचो त हुन एनजीओ सां जेको गॾु आयल आहे हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं त हिते तव्हांखे कहिड़ी शइ सुठी नज़र आई, छा हिते सहूलियतूं आहिनि या न? नालो छा आहे सर? अली मंसूर। कहिड़ी एनजीओ जा? असां RDF सां तालुक़ु रखूं था। अॼु तव्हां हिते क़िलो घुमो पिया, ॿारनि खे बि वठी आया आहियो, कीअं पियो लॻे तव्हांखे भला? ॾाढो सुठो पियो लॻे ऐं मूंखां वधीक ॿारनि खे ॾाढो सुठो पियो लॻे छो त ॿारड़ा जेके थरपारकर जा नंढड़ा ही जेके आया आहिनि सो उन्हनि ही सभु शयूं न ॾिठियूं हुयूं ऐं उमरकोट जो ऐं क़िलो वरी उन में जेको ही म्यूज़ियम आहे उनखे हुननि जो ॾिसणु हिकिड़ो हुननि जे लाइ तमामु घणी हिकिड़ी नवाण हुननि जे ज़हननि में जेका आहे उहा चिटे थी छो त हिन जेका म्यूज़ियम आहे हिन में मुख़्तलिफ़ सकाफ़तूं पिन आहिनि जंहिंमें असांजो जैन जेका सकाफ़त ही उहा बि ऐं असांजा जेके मुग़लिया दौर जो जेके शयूं आहिनि उहे बि ऐं उन सां गॾोगॾु असां जेके कल्चरल जेके शयूं आहिनि उहे बि हिन में शामिल आहिनि। हिते कहिड़ी सहूलियतनि जी खोट आहे भला? हिन में तव्हां हिते कमु बि करियो पिया, तव्हां ॾिसी सघो था हिते ईंदा बि हूंदो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते, कहिड़ी सहूलियतनि जी खोट आहे? इलाही सारियूं शयूं आहिनि त जीअं असां वटि हिते त ॾिसण लाइ तमामु घटि शयूं आहिनि, अञा असांजी सकाफ़त
थर जी सकाफ़त या असां हिन जेका ही जेको सॼो सहरा आहे, ही सॼो जेको रेगिस्तान आहे, हिन सॼे जी सकाफ़त तमामु घणी आहे ऐं उन सॼे खे समोइण उन जे लाइ असांखे हिन में हिकु त जॻह बि वॾी खपे, हिन में अहिड़ो एनवायरमेंट खपे जीअं नंढो ॿारु या वॾो उन माहौल में हिकिड़ो पाण खे, छो त म्यूज़ियम हमेशह इल्मु ॾींदो आहे माण्हू खे पंहिंजे पुराणी जेका बि असांजी जेका हिस्ट्री आहे उनजो। त इलाही सारियूं हिस्टोरिकल शयूं आहिनि जेके अञा हिते कुझु घटि आहिनि जेके उहे शामिलु कयूं वञनि। ऐं ॿियो त हिते जेके थर जूं कल्चरल जाम सारियूं शयूं जेके हिन में घटि आहिनि। असां जॾहिं दुनिया जा जॾहिं म्यूज़ियम घुमंदासीं त जॾहिं उन्हनि में अंदरि दाख़िलु थियण वारो या उनजे ॿाहिरां जॾहिं हुनजे जेको स्ट्रक्चर ठहियलु हूंदो आहे उहो ई पहिरियों तव्हांखे पाण ॾिचकींदो आहे। ऐं इहे स्ट्रक्चर्स जेके आहिनि इहे ऐं प्लस में अंदरि जेके हिन में जेको मटीरियल प्रोवाइड कयो वेंदो आहे जेको बि हिस्टोरिकल, उहे सभु शयूं इंसान खे पंहिंजे तरफ़ मुतवजा कंदियूं आहिनि। सो ॿाहिरी मुल्कनि जा माण्हू उमरकोट ईंदा आहिनि, ही म्यूज़ियम घुमंदा आहिनि। सो जेकॾहिं उन्हनि जे लाइ हिते अञा बि शयूं वधीक हुजनि, असांजी कल्चरल असांजी हिस्ट्री उन्हनि जे बारे में असांजा नुस्ख़ा जेके पुराणा ॿिया आहिनि, हिते कुझु नुस्ख़ा पिया आहिनि पर कुझु अञा बि नुस्ख़ा हुजनि त मां सम्झां थो त तमामु बहितरु थींदो। कल्चर डिपार्टमेंट वटि खोड़ सारा फंड हूंदा आहिनि, हुकूमत सिंध वटि हूंदा आहिनि। छाजे करे पर सिंध जा क़दीमी माग जा तव्हां पाण ॾिसी सघो था, जीअं काऊ जो दड़ो थियो, उमरकोट जो किलो थियो या हीअ थियो, का बि माण्हुनि खे घुमण लाइ जीअं अचनि था सहूलियत कोन्हे। अॼु जेको तव्हां हीअ किलो घुमियो आहे हिनखे कीअं करे ॾिसो था? अदा तव्हांखे ॿुधाईंदी हलां की हिन दफ़े जेको आहे असांजी पॉलिसी आहे असांजी पार्टी जी, असांजी हुकूमत जी, कि इन्हनि सभिनी मागनि खे जिते जिते जेको आहे ज़रूरत आहे उन्हनि खे रिकंस्ट्रक्ट करण जी या उन्हनि खे उन्हनि जी हालत जेका आहे ज़बूं हाल आहिनि या उन्हनि खे वधीक जेके सुठी हालत में उनखां बहितर अञा बहितर करण जी त उहा पॉलिसी आहे। ऐं आहिस्ता आहिस्ता डिस्ट्रिक्ट वाइज़ जेका आहे असां इहे खणूं पिया। अदा तव्हां ॾिठो हूंदो त असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जेको आहे स्टार्टिंग में ई इन शइ जी अहमियत खे सम्झो कि कंहिं बि मुल्क जो जेकॾहिं खे ॿाहिरि रोशनास कराइण जो बहितरीन तरीक़ो इहो आहे कि हुनजो कल्चर ऐं टूरिज़म जेको आहे उनखे तमामु बहितर अंदाज़ में पेश कजे। उन जे लाइ तव्हां ॾिठो हूंदो कि जेको असां वटि तमामु वॾो हिकिड़ो फेस्टिवल कयो वियो, उनजो मक़सदु इहो हो कि असां जेको दुनिया में पंहिंजी सकाफ़त खे रोशनास करायूं त असांजो कहिड़ो रिच आहे सकाफ़त, ऐं इहा ई वजह आहे ऐं तमामु कामयाबु असांजो रहियो। ऐं तव्हां ॾिठो उन खां बाद में जेको असांजा इलाही जेके मुल्कनि मां जेके आहिनि असांजा काफ़ी इन्वेस्टर बि आया ऐं विज़िट कया। ऐं हाणे असांजी जेको आहे पंहिंजी पार्टी पॉलिसी आहे, असांजी हुकूमत जी पॉलिसी आहे कि जिते जिते बि तारीख़ी माग आहिनि असांजे विज़िट करण जो मक़सदु इहो आहे कि जेके बि अगरि अहिड़ी बदतर हालत में या ज़बूं हाली जो शिकार आहिनि त असीं उन्हनि खे विज़िट करियूं ऐं रीविज़िट करियूं ऐं इंशाअल्लाह हिननि जी असां हालत बहितर बनाईंदासीं ताकी असां हिननि खे महफ़ूज़ करे सघूं। ऐं ॿियो इहो आहे कि हिननि खे असांजी आमदनी जो वसीलो थी सघनि था। इहे टूरिज़म जे लाइ बि काफ़ी मक़ामात अहिड़ा आहिनि जेके टूरिज़म जे लाइ बि इलाही बहितरीनु साबित थी सघनि था। शर्मिला फारूकी जो तव्हांजी राजगाह ते प्रेस कॉन्फ्रेंस थी, उन में इहो चयल हो त जेके बि अहिड़ा असांजा क़दीमी माग आहिनि उते असीं सहूलियतूं मुहैया कंदासीं, मगर हिते अॼु लाड़काणे वासी बि आया आहिनि, ॿियनि इलाइक़नि में आया आहिनि, हिते का बि सहूलियत कोन्हे। उन लाइ तव्हां छा कंदो? अदा तव्हां ॾिसो हिन जे लाइ टाइम खपंदो आहे, बिल्कुलु उन्हनि चयो आहे। ऐं मूं जीअं त तव्हांखे चयो
त ही त शर्मिला फारूकी तव्हांखे चयो लाज़मी उनखे मिनिस्टर जो स्टेटस आहे ऐं उन लाॻापियल डिपार्टमेंट सां आहे त उन पंहिंजे डिपार्टमेंट जी ॻाल्हि ज़रूरु कई पर असांखे ख़बर आहे त असांजे पंहिंजी बि हुकूमत जी पॉलिसी आहे पर इहो टाइम टेकिंग कमु आहे उन में इहो कोन्हे की हिकिड़े महीने या 2 महीननि में को प्रोजेक्ट असीं खणूं ऐं उहो कंप्लीट करे सघूं। मूं तव्हांखे पहिरीं बर्स कयो त बिल्कुलु असांजो आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे की असां वटि वसाइल केतिरा आहिनि छो त इहा शइ हूंदी की जेका प्लान हाणे सपोज़ अॼु असांजी हुकूमत आहे त असां जेका पुठिएं दौर खां जेका प्लैनिंग कयल आहे उहो केतिरनि सालनि जे लाइ ऐं उन ते केतिरा पैसा रखियल आहिनि कंहिं प्रोजेक्ट ते त इन हिसाब सां असां उन प्रोजेक्ट खे अॻियां कंदा आहियूं। हाणे हिन दफ़े असां बजट में इहो ॾिठो आहे की कहिड़ा अहिड़ा प्रोजेक्ट आहिनि जेके प्रायोरिटी बेसिस ते असां रखूं उन्हनि खे पहिरीं असां मुकमल करियूं ऐं कहिड़ा आहिनि जिन्हनि खे वरी थोरो अॻियां थोरो असां वक़्तु ॾींदासीं त इन हिसाब सां तव्हांखे यकीनन नज़र ईंदो की हाणे 2-3 महीननि में तव्हांखे एतिरो नज़र कोन ईंदो हूंदो के ख़ातिर ख़्वाह का इम्प्रूवमेंट पर इनशाला असांजो फोकस इहो आहे ऐं असांजी इहा पॉलिसी आहे की असां पंहिंजे कल्चर ऐं टूरिज़म खे जेतिरो थी सघे असां उनखे बहितर ठाहींदासीं छो त इहा असांजो वरिसो आहे सकाफ़त असांजो तमामु हिकिड़ो क़ीमती इहे वरिसा आहिनि। नाज़रीन हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं उमरकोट जे किले ते जेके हिन वक़्तु लाड़काणे वासी हिते घुमण लाइ आया आहिनि। अचो त हुन हवाले सां हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं हुन कीअं हिते लाड़काणे खां हिते पहुता आहिनि छा स्पेशली हिन किले ते घुमण आया आहिनि या पंहिंजे के ॿिए प्रोग्राम में आया आहिनि। सर नालो छा आहे तव्हांजो? नालो साईं आहे सिकंदर आहे। किथां खां आया आहियो? लाड़काणे खां आया आहियूं। पर तव्हां स्पेशली हिकु किलो घुमण आया आहियो या ॿिए के कम सां आया आहियो? असां ख़ासि करे किलो घुमण आया आहियूं। छा ॾिठो भला तव्हां हिते? वॾो मज़ो आयो आहे। पुराणा जेको आहे सो आसार आहिनि ऐं पुराणा जेके ज़माने जा जेको आहे असांखे तस्वीरूं नज़र थी अचनि उन जे लाइ असां बहुत ख़ुशि आहियूं जेको आहे इन करे आया आहियूं। वरी बि अलाह मालिक अञा कुझु घुमिया आहियूं अञा कुझु ॾिसूं आहियूं था ॿुधी पर अञा हुकूमत खे करणु खपे त हिन जी मालिकी करे मालिकी कोन थी करे जंहिंमें माना थोरो माना ॾिसो पाण था त माना जेको आहे दरबदर थी वियो आहे माना कोट बोट हे हो जंहिंजी मरामत नथी थिए बाक़ी ॼणो वॾो मज़ो आहे। असांजे सिंध जी माना हिकिड़ी सखावत आहे सिंध जी असांखे माना वॾी ख़ुशी हूंदी आहे जेको घुमण फिरण जे लाइ असांखे वॾो मज़ो ईंदो आहे। जीअं कीअं था ॾिसो भला हिते सहूलियतूं आहिनि जेके माण्हू घुमण अचनि था का पाणी पीअण जी सहूलियत हुजे या ॿिया कहिड़ी अहिड़ियूं सहूलियतूं तव्हांखे नज़र अचनि? सहूलियत का बि कान्हे का बाक़ी हाणे जेको आहे पुराणो किलो आहे मज़ो आहे असांखे पाण मज़ो अचे थो भले जे पाणी न आहे कुझु बि न आहे असांजे माना उन मज़े जे हिसाब सां मज़ो अचे थो बाक़ी ॼणो हुकूमत जे तरफ़ो या को अहिड़ी का ॻाल्हि कान्हे जंहिंमें असांखे मां नज़र अचे। नालो छा आहे तव्हांजो? वज़ीर अमन। किथां आया आहियो तव्हां? लाड़काणे खां आया आहियूं असां। कीअं पियो लॻे भला अॼु उमरकोट किलो तव्हां घुमण आया आहियो? असां नाज़रीन हिते जॾहिं पहुता आहियूं उमरकोट किले में उमरकोट किलो ॾिसी असां तमामु ख़ुशि थिया आहियूं ऐं हिते तमामु इंजॉय कयो आहे घुमंदे फिरंदे असांखे तमामु ज़बरदस्त मज़ो आयो आहे हिते। हिते तव्हां ॾिसो पिया भला की कल्चर डिपार्टमेंट जे तरफ़ां का सहूलियतूं वग़ैरह आहिनि न? न हिते तव्हां पाण ॾिसी रहियो आहियो त भितियूं या कुझु आसार आहिनि जेके क़दीम आसार आहिनि उहे डिज़ाल थी विया आहिनि उन्हनि जे हिकिड़ो बचाव जे लाइ गवर्नमेंट जे तरफ़ां कंहिं बि क़िस्म जी सहूलियत कोन्हे ऐं ॾिसो त जेके ॿाहिरियां माण्हू हिते अचनि था घुमण फिरण उन्हनि खे कंहिं खाधे पीते या अहिड़े कंहिं बि क़िस्म जे पाणी वग़ैरह जी सहूलियत कंहिं बि क़िस्म जी कोन्हे का। अॼु तव्हां लाड़काणे खां हिते आया आहियो भला तव्हां छा हिते ई राइश वग़ैरह कंदो या वापसि वेंदो घुमण? हिते असां घुमी फिरी
मज़ो वठी इंशाल्लाह वापसि हलिया वेंदासीं। छो जो हिते रहाइश जो को बंदोबस्तु कोन्हे, अहिड़ी का सहूलियत कोन्हे जो रही करे असां इंजॉय कयूं। नालो छा तव्हांजो? मोहम्मद इब्राहिम। किथां खां आयो? लाड़काने खां आहियूं। सर तव्हां लाड़काने खां हिते किलो घुमण आयो, तव्हां छा था सम्झो भला सकाफ़त खाते या कल्चर खाते खोड़ सारा पैसा बि हूंदा आहिनि, फंड बि हूंदा आहिनि, हिते भला कंहिं सहूलियतूं ॾिसो विया न? हिते अहिड़ी का फैसिलिटी असां ॾिसूं कोन था। जेका पुराणी शयूं उन्हनि खे रिपेयर करे उन्हनि खे कुझु फ्रेश कजे, इहे यादगिरियूं आहिनि पुराणी, उन्हनि खे ताज़ो कजे। असां गवर्नमेंट खे सकाफ़त खाते खे रिक्वेस्ट था कयूं त महिरबानी करे हिननि खे मालिकी कई वञे ऐं असांजे सकाफ़त खाते खे ज़िंदा कयो वञे। हिन किले में भला कहिड़ी शइ तव्हांखे सुठी लॻी जेको तव्हां घुमो पिया? बसि हर शइ आहे त असांजे सिंध जी सकाफ़त आहे, घुमण जे हिसाब सां हर शइ सुठी लॻी आहे असांखे, फस्ट क्लास। असांजो इंजॉय आहे, असांजी सकाफ़त आहे, पुराणो 200 साल पुराणी शयूं आहिनि असांजूं, जिन खे संभालणु असांजो फ़र्ज़ु आहे। नालो छा आहे तव्हांजो? गुलाम सरोवर। किथां आयो तव्हां? साईं लाड़काने खां आहियो। ऐं कीअं पियो लॻे भला तव्हांखे किलो? असांखे बिल्कुलु सही पियो लॻे, मज़ो आयो घुमण में, पर कमकार जेको आहे सो घटि थियल अथसि। उन जे लाइ गवर्नमेंट खे गुज़ारिश आहे त हिन जे लाइ कमकार थियो वञे, या कंहिंखे मुसाफ़िर अचनि था, परे खां अचनि था, पंधु थिए थो, उन जे लाइ का सहूलियत ज़रूरी आहे। हीउ सिर्फ़ु उमरकोट जो किलो घुमण आयो या ॿियनि किलनि ते वेंदो? बिल्कुलु उमरकोट जो किलो ख़ासि घुमण आयो। कीअं तव्हांखे लाड़काने में ख़बर पई त हेॾो मशहूरु आहे? साईं हाणे मशहूरु आहे पूरे जेको आहे सिंध जो हिकिड़ो समत सुठो जॻह आहे जंहिंमें माना का घुमण आहियूं, उते सभु कंहिंखे माना का इहो यादगार आहे, ख़बर आहे, उन हिसाब ते आहियो। नाज़रीन, हिते किले ते घुमण लाइ आयल लाड़काने वासी जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हुननि जो इहो चवणु हो त जेकॾहिं असीं लाड़काने खां एतिरो सफ़र परे करे अचूं था, मगर हिते का बि सहूलियत न हुअण जे करे असां वरी वापसि थो वञिणो पए, जंहिंजे करे कल्चर डिपार्टमेंट खे घुरिजे त हिन ते फौरी तौर नोटिस वठनि या हितां जेके सियाह घुमण अचनि था हुननि खे को सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। अचो त हिन वक़्तु असां सां गॾु नवकोट वासी आया आहिनि, उनखां पुछो त हिते कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि, कहिड़ा मसइला आहिनि, तव्हांखे कहिड़ी शइ सुठी पई लॻे? कौन सी चीज़ आपको इधर अच्छी लगी है? सर हमें नौकोड़ के किले से तो बहुत अच्छा लगा है। नौकोड़ वाले किले में तो कोई भी चीज़ नहीं है, ऐसा कोई भी म्यूजियम नहीं है और बिल्कुल ही बंजर है यहाँ पर, फिर भी ये पौधे वौधे लगे हुए हैं, बल्कि यहाँ पर सहूलत हैं, देखने के लिए चीज़ें हैं। लेकिन नौकोड़ वाले किला इससे बहुत बड़ा है, लेकिन उसके अंदर कुछ भी नहीं है। आप क्या समझते हो, यहाँ पर कोई सहूलतें मौजूद है? सहूलत होने चाहिए थे पहले, यहाँ पर और कई चीज़ें पड़ी हुई थी जो हम पिछली दफ़ा आए थे, वो इस दफ़ा नहीं है। यहाँ पर गोले पड़े हुए थे, वो यहाँ से गायब है, अभी पता नहीं कहाँ जा चुके हैं। बड़े बड़े गोले पूरी जगह पे रखे हुए थे, अब वो यहाँ से गायब हो चुके हैं। माने यहाँ से चीज़ें कम यहाँ से भी हो रही हैं। नौकोड़ में तो वैसे ही नहीं है, यहाँ भी ये कम करते जा रहे हैं, लेकिन बढ़ रही नहीं है। जो चीज़ जैसे थी वो कम हो रही है, टूट रही है, खत्म हो रही है, बढ़ रही कोई भी चीज़ नहीं है यहाँ पर। नालो जाते बोला मेरा फकीर मंगलाल किथे जो आई से अमरकोट शहर जो मारवी जो कलाम जो मारवी बुधाया मारवी जो को कलाम बुधान ककर निज कपार ककर निज कपार जुड़ मेरा उन ले जरा मुझा सिपरी कदई मेघ मलाल कने क्यों किलिया सूर वञन सिंधा कयो मारी जाई मलीर में कहिड़ो थोरो थरते निका खमीर जो नक अमर वटाई सती सामाई बंधड़ा मोड़ मलीर में बूंद बिरे जी बारी लगी दर्द वधी जो दाच वता तो बूंद बिरे जी बारी लगी दर्द वधे जो दाच वता तो बूंद बिरे जी बारी लगी टिकरी सीर समूड जी टिकरी सीर समूड जी ओ लड़न जी ललकार लगी दर्द वधे जो ओ दाच वता तो बूंद बिरे जी बारी लगी दर्द वधे जो। अदी तव्हां हींअर उमरकोट जो किलो घुमियो, तव्हां कीअं था ॾिसो भला हिते का सहूलियतनि जी आहे, सहूलियतूं हिते आहिनि या न? अदा सभ खां पहिरीं त आउं इहो चवणु चाहींदसि कि हिकिड़ी त असांजी सिंध जी सूंहुं आहे हीउ किलो, ऐं ॿियो असांजे कल्चर जे हिसाब सां हीउ हिकिड़ो ॾाढो सुठो विज़िट आहे। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, छो जो मुंहिंजा खोड़ सारा मुल्क बि विज़िट थियल आहिनि,
उनखे ॾिसूं था ऐं पंहिंजी सिंध खे ॾिसूं था। पंहिंजी सिंध में कंहिं शइ जी बि खोट कोन्हे, पर हिते जेकी बि कल्चरल शयूं आहिनि हू तबाह लॻी पियूं आहिनि, हू तबाह लॻी पियूं आहिनि। हिते अचण खां पोइ ख़बर पई हिते त का सहूलियत ई कोन्हे। ऐं किलो जेको उमर बादशाह ठारायो ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन ते हुन वक़्त में बि केतिरो पैसो लॻो हूंदो। जेकॾहिं हिन जी मेंटेनेंस जो ख़्यालु रखियो वञे त इलाही सारा माण्हू अची सघनि था ऐं इन मां असांखे इनकम जनरेशन बि थी सघे थी। पर हिते जॾहिं आया आहियूं असांजा लोकल माण्हू, हिकिड़ो त हेसि ताईं पहुचण में जेका ॾुखियायूं थियनि थियूं, जेको रोड ऐं रस्ता आहिनि, ऐं जेको हिते पहुचण खां पोइ का सहूलियत कोन्हे। न फीमेल जे हवाले सां अहिड़ो को पाणी जो इंतज़ाम आहे, न अहिड़े क़िस्म जो को वॉशरूम वग़ैरह, न को सिटिंग अरेंजमेंट आहे जिते उहे एतिरी परे खां अचनि ऐं कुझु देरि वेही सघनि। असांखे पंहिंजे कल्चर जो ख़्यालु रखणु खपे, ॿियनि मुल्कनि मां लेसन लर्न करणु खपे त जीअं असां बि पंहिंजी सिंध खे ओतिरी तरक़ी ॾियूं त जीअं हीअ सूबो बि एॾी तरक़ी करे चुकियो आहे। पर कल्चर जे हवाले सां असांजा मिनिस्टर मौजूदु आहिनि, हेतिरा सारा असांजा माण्हू मौजूदु आहिनि कमु करण वारा, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे कमु थिए नथो। हुकूमत सिंध तरफ़ां या कल्चर खाते तरफ़ां वॾियूं दावाऊं तो कयूं वञनि थियूं। सिंध जा जेके क़दीमी माग या सिंध जा जेके आसार आहिनि, जीअं मोहन जो दड़ो, काऊ जो दड़ो या उमरकोट जो किलो आहे, उन ते कमु कंदासीं। मगर हिते तव्हां पाण इहा पोज़ीशन ॾिठी आहे, तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदो उन कल्चर खाते खे या उन सिंध हुकूमत खे जेके तव्हां अॼु हिते विज़िट कया आहिनि, जेके तारीख़ी शयूं आहिनि? जी, जेकॾहिं माण्हू पंहिंजी तारीख़ विसारे छॾे थो, तारीख़ी शयुनि खे ख़तमु करे छॾे थो त माण्हू ख़ुदि ख़तमु थी वञे थो, इंसानी तारीख़ उते ख़तमु थी वञे थी। इन करे असांखे खपे त असांजी जेके बि तारीख़ी शयूं आहिनि इन जी मेंटेनेंस जो असां ख़्यालु रखूं, ताकी माण्हुनि खे सहूलियतूं ॾियूं जीअं हू हिते अचनि, रहनि, हिते ॾिसनि, हिन ते रिसर्च कनि, हिननि ते लिखनि ऐं ॿिए मुल्कनि में वञी इन शयुनि खे इंट्रोड्यूस कराइनि त जीअं हुननि खे ख़बर पए की असांजो जेको सिंध आहे, असांजो जेको उमरकोट ज़िलो आहे, सो हुन में कहिड़ी कहिड़ी शयूं मौजूदु आहिनि। तव्हां भला अॼु हिते उमरकोट ज़िले में जेको उमरकोट जो किलो ॾिठो आहे, हिन खां अलावा ॿिया कहिड़नि किलनि ते विया आहियो, हिते कहिड़नि तारीख़ी मागनि ते विया आहियो जिते सहूलियतूं आहिनि या न? मूं तक़रीबन सॼी सिंधी ॾिठी आहे। रणी कोट आहे, कोटेजी किलो आहे, मोहन जो दड़ो आहे, तक़रीबन ॾिठा आहिनि। पर उहा ई ॻाल्हि कंदसि की सभिनि जाइ ते तक़रीबन साॻी सिचुएशन आहे। मूंखे नथो लॻे किथे बि ॻाल्हियूं वॾियूं कयूं वेंदियूं आहिनि, दावाऊं वॾी कयूं वेंदियूं आहिनि। नाज़रीन, उमरकोट किले जे हितां जे रवासियुनि जा, हितां जो जेको अरबाब नेक मोहम्मद लेखक उन जा, उन खां अलावा हिते जेके घुमण लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां, के लाड़काणे खां, के सांगड़ खां, या हितां जी जेका मिरपुखास खां घुमण लाइ पीपल्स पार्टी जी MP हुननि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। हिते तव्हां ॾिठो हूंदो हुकूमत सिंध पारां जेके वॾियूं दावाऊं त कयूं वञनि थियूं, सिंध जी सकाफ़त, सिंध जा क़दीमी माग, उन्हनि खे जेको हथी वठण लाइ असां वॾियूं कोशिशूं करे रहिया आहियूं। मगर तव्हां हिते पाण ॾिठो हूंदो उमरकोट किले ते का बि सहूलियत न आहे। हिते जा जेके माण्हू जेके घुमण लाइ अचनि था उनखे न पीअण जे पाणी जी सहूलियत आहे, न ॿियूं कहिड़ियूं सहूलियतुनि खां सहूलियतुनि खां वांझायल आहिनि। जॾहिं त हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर ते नोटिस वठी जेके असांजा क़दीमी माग आहिनि, जेके क़दीमी शयूं आहिनि, उन्हनि खे सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। उते जीअं त ॿाहिरां खां माण्हू जेके घुमण लाइ अचनि उनखे ख़बर पए त असांजी सिंध जी सकाफ़त छा आहे, असांजो सिंध जो कल्चर छा आहे। ऐं इन करे छाजे करे सहूलियत का बि कोन्हे। जॾहिं त तव्हांखे इहो ॿुधाईंदो अलाए सकाफ़त खाते जी जेका वज़ीर अला सिंध जी सूबाई सलाहकार शर्मिला फारूकी पारां वॾी दावा कई वई त असां जेके क़दीमी मागनि खे हठी वठण लाइ वॾियूं कोशिशूं कंदासीं ऐं उते असां जेके उते सभु सहूलियतूं मुहैया कंदासीं। उन बावजूदि तव्हां ॾिठो हूंदो न उमरकोट किले ते का सहूलियत आहे, न काऊ दड़े ते का सहूलियत आहे, न नवकोट किले ते सहूलियत आहे। जॾहिं त घुमण लाइ जीअं माण्हू अचनि था उनखे पीअण लाइ पाणी कोन थो मिले, जो हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर ते नोटिस वठी हिननि जे सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। कैमरामैन हबीबुल्ला लगारी, एजाज़ भट्टी सां गॾु नाज़ीर पंवर, सिंध TV न्यूज़ मिरपुखास।